खैबर में वानपाड़ के रवासी मोहम्मद बचल फुलपुटो साफ़ नगर दाहींदे चयो आहे त 2 साल अॻु मूं देह पीर मंगियूं में वाक़िअ ज़मीन मोहम्मद रफ़ीक सीलरो जे पुटनि शफ़ीक अहमद हबीबुल्लाह सिकंदर इमरान ऐं मुनीर अहमद सीलरो खां 1,68,75,000 रुपयनि में ख़रीद कई हुई, जंहिंमां खेनि तक़रीबन 1.5 करोड़ रुपया अदा करे चुको आहियां। उन जे बावजूदि ज़मीन जो खातो न पियो ॾिनो वञे, जेकर 3 महीना अॻु ज़मीन जो खातो वसूल करण जे लाइ सीशन कोर्ट में पटिशन पिणु दाख़िल कराई हुई, पर मूंखे खातो ॾियण बदिरां शफ़ीक सीलरो ऐं संदसि भाइर कुझु ॾोहारी ब्लैकमेलरनि सां गॾिजी मुंहिंजी साख खे नुक़सानु पहुचाइण लाइ मीडिया ऐं सोशल मीडिया ते ग़लति ख़बरूं ॾियारे मूंखे ब्लैकमेल करे रहिया आहिनि। मूं उन्हनि ख़िलाफ़ हर्जाणे जो केस पिणु दाख़िल करायो आहे। हिन जो त मां हिकु शरीफ़ ऐं कारोबारी माण्हू आहियां। जॾहिं बि ज़मीन जो खातो ॾिनो वेंदो त बक़ाया रक़म अदा कंदुसि, पर शफ़ीक सीलरो संदसि भाइर संदसि ॾोहारी क़िस्म जा साथी मूंखे ब्लैकमेल करे कूड़नि केसनि में फासाइण ऐं क़तल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं करे मुंहिंजी हयाती ख़तरे में पइजी वई आहे। हिन वधीक चयो त शफ़ीक सीलरे वारनि जो हिकु भाउ मुनीर अहमद सीलरो गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां बीमार आहे। मुख़ालिफ़ धमकियूं ॾेई रही आहे त उन जे फ़ौत थियण बैदि संदसि क़तल जो केस तव्हां जे मथां दाख़िल करायो वेंदो। हिन IG सिंध SSP खैरपुर ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कई आहे त ब्लैकमेलर अनासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे ज़मीन जो खातो ॾियारे मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।